अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे खिदमत में पेश कजे तो नौ प्रोग्राम सिंधी इस्लाही ड्रामो जुआरी। असांजो प्रोग्राम पसंद अचे तो असांजे मुसवर आर्ट चैनल के लाइक शेयर ऐं सब्सक्राइब जरूर कंदा, मेहरबानी। अनवराज मैदान को बाहर जो माल को नहीं आ सेठे माल जी घटता ही आए केड़ो खाली मैदान में लहूं। अज तो वडी जोड़ जा रांदी कराया है ने, 1000 का घट त दा ही ना है। लव मैदान में अज ईद जी रात आए। सेठ जे एड़ी गाल है तो पो मां भी संभरी आयो आया पो खटन भाग छा दो तई या ते खाली आयो बबली दोणे। सेठे अज मां भी घरा वाला आंदा तम जे खटम तो वापस छड़ाई विदुम। दिस घणे जान जंगान बाजार जाऊं से बस बंद कर छा 2000 सोन मांगो आ 10,000 जाने कुछ तो वधायो। अरे बाबा ना मो ठेठ भी निकरंदी मोती निकरंदा तुझी मर्जी ते न तो बटवा बस यार ता सां वेला देओ पर कुछ वधाए दियो। ठीक आ तू फिलहाल खेल त पुॾ सोना न कर ये मुंजी देस बाजार में ठीक है आजा हला फेरा अरे तू छोरा तू उठाने वडन जी रांदा उठ हल बाबा पेरेंट रांद भाई मां के दियो आ रानी आई थी रानी आई थी। कल भी खटे वहाँ यको रे 500 रुपए यको 500 है 500 अज खबर कोनी तुझी असांजी बख्तन वारो तू भी कड़ा दे मजाक कई थी हटी वे आज ये लक्का माडिया 100 जान से दावत को नहीं बखे ध्यान से ठीक कुछ आई त कड्या दी 1000 रुपए त आई न 100 ता काम जो बाबा आए त ता साए वेलो ॾिसे तो पकड़ी जाओ ता जे ला बियो कम ही न था कयो हिते पियाऊं। हां सही कोडर ताणो आजा सती कुल्लू तो टीवी दे एक ढक में भले था आ सती अच्छा मरी भाई हला होती तो भी होती जाए 50,000 हां दाना जो सेठ उधार दिया सुभाणे ही ना लगंदे 1000 ते 500 ॿिया बि मंजूर आ नूर तो बढ़िया है ॿिया बि कुल्लू लगे तू भी टीवी दे गोलो तो मुझे गुलाम है होती जो मैं गुलाम अति माल कोने को खपीगा बेटा जो आई मजा न सेठ ना कर्ज न खड़ना है तुझी मर्जी तो नमाज पढ़ बाबा जी कर्ज न तो वडेना असा कर्ज न करदो मुंचे ये दिया आवा गुल शकी घणा ओए सौ बोले वा ओए थी मारे सजे वा आने करे यको देदा छेकी बार मुजा भी लगाई मुजा भी लगे मरी गई आवा एरे मागे भी दे ए 50 चो 100 दे ना ए चाहे नमूने बाकी असां भी थदा पानी पियानियो ए हो सब कुछ छा यार दुखी
चक्कर ही न फिरिया ऐं तुंहिंजी पैसनि जी वठ वठा लॻी पिया हाराए वियासीं असां सॼो पैसा ई ख़राबु थी विया असांजा बाबा जाते जंहिं महिल खटो था तंहिं महिल मुंहिंजो मुंहुं नथा ॾिसो किरो तूं कयूं बीठो आहे हाणे छॾियो मां अरे री ॻाल्हि त ॿुध अॼु त ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे रांझणे धीउ जो वनवा आहे वनवा पोइ मां छा कयां मां को मंगणा आहियां जो हली दोल वॼायां तूं वञी 10 रुपया ॾेई खंडु चिपटी वठी आ वनवा रांझणे जी धीअ जी मूंखे ख़बर आहे त तूं एॾो बि सुरीलो नाही जो शादीअ में नी दोल वॼाई उन्हनि पीरू मंगणा घुरायो आहे तुंहिंजे लाइ कोन चई विया आहिनि त हिन मुहांड खे वठी अच पोइ मूंखे छो थी ॿुधाई मां तोखे शादी जी दावत कोन थी ॾियां मां तोसां इहा थी ॻाल्हि कयां मूंखे पंहिंजा झूमक आणे ॾे वाला खणी अच त मां पाए वञा वनवा ते वाला पाइण ज़रूरी आहे अॼु ईअं हली वञ शादीअ ते वाला पाइजांइ पंहिंजे कहन हूंदे मां कन गुस्सा कयो वञा मूंखे पंहिंजा झूमक आणे ॾे महिरबानी करे कॾहिं कॾहिं इन ॻाल्हि खां बुछा लॻंदी आहे जॾहिं ज़िद कंदी आहीं हाणे चुप करे वेह माने खणी हल टुकुर खावां न त ईअं ई पेट बुखियो हली वेंदुसि ॿाहिरि मानी खा न खा मां तोखे मानी खाइण खां कोन थी रोकियां मां कूड़ी ज़िद बि कोन थी कयां पंहिंजा झूमक थी घुरां तोसां ॿियो त ॻाल्हि कोन थी कयां न तूं ईअं ज़िद न छॾींदी हाणे जो हाणे वाला हाणे मुंहुं जा थो हणां झूमक घर में वेहणी नथी ॾे भाजी केर त आहे अदा जो मुंहुं ख़राब हुयो अदा छा वरी छा थियो आहे ॻाल्हि इहा आहे त 2 ॾींहं पहिरें तुंहिंजे भाउ मूंखे दौलात ॾेई करे मुंहिंजा झुमक खणी वियो हाणे मूंखे वापसि ॾे ई नथो अनवर अॼु छा थियो आहे तुंहिंजो मुंहुं ख़राबु लॻो पियो आहे पेट में सूर थी या मथे में सूर थी या कंहिंसां वञी जहिड़ो करे आयो आहे मूंखे कुझु बि न थियो मूंखे छॾ मां ठीकु आहियां तूं वञी पंहिंजो कमुकार कर मां मरां या बचां इन में तुंहिंजो हिकिड़ो कमु चरिया मरन तुंहिंजा दुश्मन अहिड़ी ॻाल्हियूं न कंदो करे मां तुंहिंजी ज़ाल आहियां ॾुख सुख मां तोसां गॾु आहियां अहिड़े जीअण मां फ़ाइदो कहिड़ो न कंहिंजी मदद करे सघूं न वरी कंहिंजे कमु अचूं वरी शामे खुटो आहे कंहिंजी मदद करणी अथई मूंखे ॿुधाए भला मां तुंहिंजे कमु अचां अगरि जे तूं चाहें त कंहिं ग़रीब जी मदद थी सघे थी कंहिं ग़रीब जी धीअ जी शादी धूमधाम सां थी वेंदी तूं हुकुम कर साईं मां जी चवंदसि मूंखे ॿुधाए कंहिंजी मदद करणी आहे मुंहिंजे दोस्त जे धीअ जी सुभाणे शादी आहे मुंहिंजो यार ॾाढो ग़रीब आहे धीअ खे ॾाज में सोना ॻह न ॾेई सघियो आहे सो चवे पियो पंहिंजी घरवारीअ जा झूमक या वाला 2 ॾींहं ॾे त न्याणीअ खे पाराए शादी करायां 1-2 ॾींहंनि में वापसि कंदुसि मां त हा करे आयो आहियां तूं हा करे आयो मूंखां पुछई कंहिं ग़रीब खे वञी आसरो ॾेई आयो आहे इहा ई त परेशानी आहे हुते यार खे हा करे आयो आहियां ऐं हिते घरवारी अॻियां हले ई नथी ठीकु आहे जेकॾहिं तूं वञी दोस्तनि में ड्राड़ हणी मुंहिंजे सोननि वारनि जी ॻाल्हि करे आयो आहे त मां तुंहिंजो कंधु दोस्तनि जे अॻियां कोन झुकराईंदसि चरिया ही त सोना वाला आहिनि जेकॾहिं तूं मुंहिंजे सिर जो सौदो बि करे अची आहे न मां त बि तोसां न कयां तूं वे त मां खणी अचां थी मां सदको पंहिंजी सुहिणी ज़ाल तां इहे त ॻाल्हियूं तुंहिंजूं असांखे कहंदियूं आहिनि हा पर हाणे ॻाल्हि ॿुध तो मूंखे शादी में 2 रतीम सोन जूं न आहिनि ॾिनियूं ही झुमक मूंखे अबे अम्मा वठी ॾिना आहिनि हे तूं जीअं खणी वञे थो मां ईअं ई वठंदीमांइ ओ चरी मां को सोना वाला विकणा थोरे थो वञा मां त ग़रीब यार जी मदद करण थो वञा दुआ कर ग़रीब जी न्याणी शादी खे
काॾे मानी त खाई वञ। बेगम यार खे आसरो ॾेई आयो आहियां, इंतज़ार में वेठो हूंदो। अदा काॾे थो वञे तकड़ो तकड़ो? मुनवर तोवारी भाॼाई जा जेके सोना ज़ेवर आहिनि न झूमक, उहे वञा पोइ सोनारे खे ठाराइण। झूमक ठहण थो वञे या खपण थो वञे? मुंहिंजी ज़ाल जा अघ आहिनि, मां खपायां या वरी कंहिं फ़क़ीर खे अलाह जे नाले ते ॾियां? तूं केरु आहे पुछण वारो? बस कई अदा बस कई। तूं पंहिंजी ज़ाल जा वाला खपाए या पंहिंजी ज़ाल खे खपाए? बस कर कुत्ता। अरे भाषा ये तो बोले बंद कर ज़बान बेगरत, या ज़बान न पी तो साईं। तूं मूंखे चए थो त मां ज़ाल खपाईंदुसि, मां एॾो बेगरत आहियां? तूं मूंखे गारी थो ॾे? मूंखे माफ़ कर अदा, ज़बान आलो न कोन, आइंदा मां अहिड़ी ग़लती न कंदुसि। वञ हाणे वञ, तारा खे न ॾियां, वञ। भाॼाई अलाह भलाई कंदो, कुझु न कुझु कयूं था, तूं दिलि न लाए। हाणे छा थींदो? पंहिंजे हथनि सां ॾेई करे पंहिंजी छेड़ी मां वञाए छॾियो। काॾे वञा मां? अरे वाह मांखे त ॾे। 100 रुपया लाइ हल हल हला कम कला। मुनवर यार का तकलीफ़ अथई छा जो मायूस वेठो आहे? यार ॿी तकलीफ़ न आहे, पर ॻोठ जो माहौल तमामु ख़राबु थी वियो आहे। रोशबु जुआ जो अॾो खोलियो आहे, ॻोठ जा नंढा वॾा जुआरी थी विया आहिनि। तूं चङाई चयो, जेकॾहिं नथा मञनि त वञी खॾ पे वञे। जन खे पंहिंजो ख़्यालु नथो थिए त उन्हनि खे असां छा कंदासीं? यार ॿियनि खे छॾे, पर मूं वारो भाउ बि भाॼाईअ जा झुमक खणी जुआ में हाराया वियो आहे। हाणे त घर में वरी झेड़ो शुरू थी वियो आहे। भाॼाई मान ॾेई थी झुमक घुरेसि, पोइ त अदा मान ई नथो खाए। ईअं लुड़ कयूं, पेट बुखियो निकितो हले थो वञे, छा कयूं? असांजे थाणे ते नओं ऑफिसर आयो आहे, उन सां मिल, अलाह कंदो जुआ जो आज़ार ई ख़तमु थी वेंदो। हा यार सही थो चए, असां त सड़ी वियासीं, मन को ॿियो बचे। मां मिलंदोमांसि। अरे अधो आयशा हलाई गाड़ी के तो तू गाड़ी में वरी जोर सां ॻाल्हाए थो। तो पाण नाहे अञा मां कहिड़ो चई गाॾी भञी विधी थी अहिड़ो धप कयूं अथई गाॾीअ खे मुंहिंजीअ खे अंधा ख़्याल दादा हल मां त हेॾा हरू न आहियां पोइ बि तूं ज़ोरी अचे गाॾीअ में लॻो तुंहिंजा लाइ किथे ख़्याल हुया अञा मूंखे थो थो अचे हया कर बसि अदा ॿिन्ही सिरनि जो ख़ैरु थियो आहे ऐं तुंहिंजी गाॾी जो नुक़सानु बि न थियो ऐं अदा जे बि हथ पेर जो बचाव आहे। मां तोखे हथ थो ॿधां अदा, कवर न कर। मनवर तूं हथ छो थो ॿधीस? ग़लती बि न जा माफ़ी बि वठंदो, तूं वरी हिनखे इलाज थो करी। मुनवर तो वारो भाउ बेहोश अथई हिनखे घर वठी वञ इन न थिए कंहिं गाॾीअ हेठो अची वञे हिनखे पंहिंजो घर वठी वञ पोइ हिनजो लाश बि हथ न ईंदुई। अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर अदा, अलाह मुंहिंजे भाउ खे वॾी हयाती ॾे, हीअ मूं वारी हयाती बि अदा खे मिले। 1000 साल जीए मुंहिंजो भाउ, तूं बि दुआ कर ऐं बददुआ न ॾे मुंहिंजे भाउ खे। बसि भाऊ अलाह सुधारे तो वारे भाउ खे बाक़ी असां छा चवंदासीं।
हेलो सुबेदार साहब, असांजे ॻोठ में जुआ जो आज़ार वधी वियो आहे। सुबेदार साहब, महिरबानी करे सेठ रोशो जो वॾो बंदि करायो। असांजा ग़रीब माण्हू ब्याज में वकोड़जी विया। महिरबानी थींदी अव्हां जी। हलो मागे विझो। मां साफ़ कंदो कंदा अचो न। आधा यको दी 500 500 आला ट्रिकी हला ट्रिकी मागे 50 दे। पुलिस तो रोज जुआ तो वेठो हलाए के। अरे तो के कंहिं मोकिलियो आहे? मां त हफ़्तो पुॼायो आहे होॾे। कौन मिलियो आहे मूंखे? वो ॿिए हंधि किथे वियो हूंदो। उतो हलो खाली थाणे जी हवा। चङो नथो करे तूं इहो। हल हल माल मोकिले कोन, जुआ तो वेठो हलाए। कारे भैया, कारे भैया। ॿाहिरियां को मुंहिंजे नाले पुछा करे न, चइजो त अनवर घर कोन्हे। मतां कंहिंखे ॿुधायो, पटको लारायो, गांगू सचार थियो। छो अदा ख़ैर त आहे? कंहिंजो माण्हू मारिया मां या कंहिंजो नुक़सानु करे मां? बाबा रोज वारे जुआ जे ते पुलिस छापो हयो आहे। कुझु पुलिस पकड़िया ऐं कुझु भॼी विया। मां बि भॼी पहुतो आहियां हिते। अदा मां त तोखे रोकींदो हुयुसि, इहा जुआ रांदि छॾे वञ। पर साईं तूं न मुड़े। हाणे जेकी पकड़िया आहिनि उहे एॾा दिलेर बि न आहिनि। अॻ में नालो तुंहिंजो खणंदा, इजो थी पुलिस अचे। पोइ हाणे छा कंदासीं? तोखे, मूंखे ऐं भाॼीअ खे बि पुलिस वठी हलंदी। इहे चओ न था मुनवर त हिन मुंहिंजा झूमक बि जुआ में हाराया आहिनि। ऐं मूंखे थो चवे त रांचन ग़रीब जी धीउ जी शादी आहे, उनखे ॻह ॾिना आहिनि। शादी जी राति में पाईंदी ऐं अदा हिन बहाने मुंहिंजे वारनि जो मुहकारो करे आयो। तोखे पंहिंजा झूमक मिलंदा, काकड़ो थो थी करे। ॿ टे घड़ियूं चुप कर, पोइ भली घर मथे ते खणजां। अञा मां थी घर मथे ते खणा? मूंखे हाणे जो हाणे पंहिंजा झूमक आणे ॾे, न त मां तुंहिंजो घर छॾे ईंदसि। वञा थी मां पंहिंजे अबे अम्मा जे घर, पोइ ॾिसजांइ त तोखां कीअं था झूमक वठनि। तूं अञा न मिलंदी तोखे पुॼाया थो मासली घर। न हूंदी न वरी काकड़ो ई कंदी। मूंखे माफ़ कर अदा, ज़बान आलो न कोन। आइंदा मां अहिड़ी ग़लती न कंदुसि। अलाह मुंहिंजे भाउ खे वॾी हयाती ॾे, ही मूं वारी हयाती बि अदा खे मिले।
झुमकन के एक मरी वियो जो पाई टंग वो मुझे तो घर ही वियो लियो